जोही माही ताज़ा तरीन अपडेट है। नवां सां शेयर कयो पिया ज़मीर अली लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त जोही तालुके जे आबादगारनि तरफ़ां हज़ारी एकड़ ते पोखियल कणिक ज़रिए पाणी न हुजण करे सुकण लॻी। जोही जे ॻोठ रोयल खान जमाली में आबादगारनि तरफ़ां कर्ज़ खणी पोखियल फसल तबाह थी वियो। आबादगारनि पोखियल कणिक पटे माल खे चारे तौरु इस्तेमालु करण ते मजबूर। पाणी न हुअण सबबि कणिक सुकी सड़ी रहियो आहे। आबादगार पोखियल कणिक पटे माल जे चारे तौरु इस्तेमालु कयूं था। आबादगार ॿोॾि दौरान फसल लुड़ी वियो, इज़ाफ़ो न थियो, मथां वरी चेट फसल लाइ पाणी बंदि कयो वियो। जोही मां ताज़ा तरीन अपडेट आहे। नवां सां शेयर कयो पिया जोही तालुके जे आबादगारनि तरफ़ां हज़ारी एकड़ ते पोखियल कणिक ज़रिए पाणी न हुजण करे सुकण लॻी। ॻोठ रोयल खान जमाली में आबादगारनि तरफ़ां कर्ज़ खणी पोखियल फसल तबाह थी वियो। आबादगारनि पोखियल कणिक पटे माल खे चारे तौरु इस्तेमालु करण ते मजबूर। पाणी न हुअण सबबि कणिक सुकी सड़ी रहियो आहे। आबादगार पोखियल कणिक पटे माल जे चारे तौरु इस्तेमालु कयूं था। आबादगार ॿोॾि दौरान फसल लुड़ी वियो, इज़ाफ़ो न थियो, वरी मथां चेट जे फसल लाइ पाणी बंदि कयो वियो।